वारस बधंदई वात खे जीअं छिके बधजे फट। मथां चवंदा मझंदि थी वई कयो झट झट। वो सुम्हारे सिधो करे खणी हलंदई खट। अदियूं शाह अब्दुल लतीफ़ चए मथां वराए लट। पोइ वरसो वंडींदई वाट ते। सिंध जे लोक ॾाहप पहाकनि ऐं चवणियुनि ऐं वर्जसनि जे रूप में सिंधी माण्हुनि जे रवियनि ऐं मज़ाजनि जे निशानदी करण सां गॾु सिंधी माण्हुनि जी रहनुमाई बि कंदी रही आहे। सिंधी माण्हू जॾहिं पहाकनि ऐं चवणियुनि जो टहकंदड़ बर वक़्तु वाहिपो कनि था त ॼण उन्हनि पहाकनि ऐं चवणियुनि जे साम्हूं का रिज ऐं किरदार खे अदा कनि था। सिंधी ॿोली जे हसनाकी खे लफ़्ज़नि जे ख़ूबसूरत ऐं अदायगी में इज़हार सां गॾोगॾु माना ऐं मफ़हूम जी मक़सद सरगर्मी मां लुत्फ़ अंदोज़ थियणु सिधो पाण खे पहाकनि ऐं चवणियुनि में समायल अज़मूद तजुर्बनि सां सालाड़ीनि था। जे चवनि था त असुल थियो नक़ुल ऐं नक़ुल थियो असुल। अॼु जे दौर में जंहिंजो उरूज आहे उन्हीअ जी हर दावा हक़ीक़ी शिकिल अख़्तियार करे थी। मीरनि पीरनि वॾेरनि ऐं वाठनि जी वाह लॻी पई आहे। उन्हीअ जे करे ज़ुल्म ऐं जबर आम थियो वञे। ज़ालिम खे केरु ज़ालिम चई नथो सघे ऐं मिसकीन खे पंहिंजो हक़ मिली नथो सघे। मशहूरु चवणी आहे त ॿुॾण वयनि विसरी लॾण आयनि यादि। उन्हीअ चवणीअ जो मतिलबु आहे त अगरि को बि माण्हू फसो कमु करे ऐं उन्हीअ माण्हूअ जो ज़मीर उनखे अंदर जो अंदर में नालतूं हणे त तो ही छा कयो। अहिड़े हयादार खे शर्म ईंदो आहे पर बेहया माण्हूअ खे बजाए शर्म जे अञा बि वेतर अॻु भरो। हिकु अरबी लेखक सहेली नाले लिखे थो त हिकु दफ़ो काबे जी ज़ियारत जे ॾींहंनि में ॾखिणी रेगिस्तान इलाइक़े खां हिकु शख़्स हिकु नौजवान छोकिरी खे साण वठी जॾहिं मके पहुतो त मके जे हिकु मालदार वापारीअ छोकिरी खे अगवा करायो। छोकिरी जे पीउ वटि ॿियो को रस्तो कोन हो, सिर्फ़ु रेगिस्तानी इलाइक़े वञी कबीले वारनि खे इतला ॾियणो हो त उहे अची मालदार ताजर वटां छोकिरी खे आज़ादु कराइनि। पर मालदार ताजर उहो ॼाणे पियो त छोकिरी वारनि जो कबीलो तमामु नंढो आहे जेको कुरैश जे 10 कबीलनि सां विढ़ण जी ज़रूरत नथो रखे। जॾहिं त हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे उन वाक़े जी ख़बर पई त पाण सगोरनि कुरैश जे नौजवाननि खे चयो त उहे सभु उन ॻाल्हि ते राज़ी मन थियनि त अहिड़नि वाक़िअनि जो मके में रवाज न पइजी वञे। कुरैश जा कुझु नौजवान उन ॻाल्हि ते रज़ाकाराना तौरु राज़ी थिया ऐं ज़ुल्म जे मुख़ालिफ़ ऐं मज़लूम जी हामी बणिया ऐं उन्हनि सभिनी गॾिजी हिकु अहद कयो त असां कसम खणूं था त मज़लूम जी अहिड़ी तरह हिमायत करियूं जो ज़ालिम मजबूर थी पवे ऐं मज़लूम जो हक़ अदा करे सघूं। असां कसम खणूं था त उन राह में असांखे कंहिं बि शइ जी लालच नाहे जेतोणीकि मज़लूम मालदार हुजे या ग़रीब।